अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों छा हाल आहे। जीअं त मां तव्हांजो प्यारो भाउ गुलाम मुसा खुसो ऐं असांजे चैनल ते न्यू आयो त चैनल खे सब्सक्राइब कयो, प्रेस ऑल कयो ऐं असांजी वीडियोनि खे लाइक ऐं शेयर कयो। महिरबानी। वालेकुम प्यारे दोस्तों, मैं आपका भाई मोहम्मद इस्माइल खोसो खोसा मस्ती से मैं आप लोगों से मुखातब हूँ। आज हमारा जो व्लॉग है इंटरव्यू लेना गरीबों से। तो इतनी महंगाई के दौर में वो कैसे वक्त गुजार रहे हैं, तो चलते हैं। अभी एक गरीब काम कर रहा है हमारी आंखों के सामने, हम पहले उनसे इंटरव्यू लेते हैं फिर दूसरों से। चलो। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। भाई, क्या हाल है? अल्लाह का शुक्र है। अब ये सही है बस अगर रब जा करम लगा प्यान। भाई? उर्दू में बात करो थोड़ी, उर्दू में मेरे को आती नहीं है उर्दू। बस कोशिश करो। ये किसका काम कर रहे हो आप? यार मजदूरी पे काम कर रहा हूँ। अच्छा, कितनी मजदूरी है ये? ये 300 दिहाड़ी? 300 300 रुपए की? 300 तो 300 रुपए में आपका घर का ये सारा कुछ चल जाता है? नहीं चलता है, क्या करूँ फिर मजबूरी है। अच्छा, आपके घर में कितनी फैमिली है? 10-12 है। अच्छा, 10-12। तो ये 300 रुपए से आपका गुजारा हो जाता है? नहीं होता है फिर क्या करूँ, फिर मजबूरी है। अच्छा, तो और कोई कमाने वाला है अपने घर में? नहीं नहीं आऊँ यहाँ। मतलब आप अकेले ही कमाते हो? जी। अच्छा, आपका नाम क्या है? धनी बख्श। धनी बख्श, माशाल्लाह माशाल्लाह। मैसेज देना चाहोगे? जो भी बड़े माशाल्लाह हमारे चैनल से जुड़ रहे हुए हैं, वो उन तक आपकी आवाज़ पहुंचेगी। तो आप कोई मैसेज देना चाहो तो बताओ। भाई मैं ये बोलूँगा, ये खंड महंगी हो गई है, आटा महंगा हुआ है, सारा राशन घर का महंगा है नहीं है, किराया महंगा है। पर क्या फिर करूँ, ये मजबूरी है, लगे पड़े हैं उधर। अच्छा, तो मतलब फिर आपका मैसेज क्या है कि आपकी दिहाड़ी बढ़ाएं? हाँ बिल्कुल, घट में घट 400-500 रुपया हो जाए तो हम वो कमाए ना। अच्छा, जी। सही सही। और बस ये क्या करूँ। और अभी वोट किसको दिया था आपने? वोट तो यार जिसको दिया मुँह काला कर दिया। क्या तेरे को बताऊँ यार। चलो ठीक है, अल्लाह आपकी मदद करेगा, कहीं भी मदद फरमाएगा। बिल्कुल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं तव्हांजो प्यारो भाउ मोहम्मद इस्माइल खोसो खोसा मस्ती तरफ़ां अॼु असीं ॻोठ में आयल आहियूं। सो सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लाला, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? रब जे कर में टेक टाक के तो ॿुधा। ऐं अलाह जा करम तूं हिते ॻोठ में पियो हली हींअर? हेॾां बाबा, हेॾां अच। इहो असांजो कैमरा आहे। ऐं सोशल मीडिया तरफ़ां आहियां, खोसा मस्ती चैनल आहे, सो उन तरफ़ां आऊं आहियां। ऐं सोशल मीडिया जे ज़रिए ग़रीबनि जो आवाज़ पुॼाईंदा आहियूं मथे। सो इन हिसाब सां तव्हां हींअर हिते ॻोठ में हींअर हिते पंधु पिया हलो? यार पेरे ते कपड़ो खणी आयो, थोरो मुंह तो फाड़े, थोरो मुंह का परे तो करो यार। हेॾो वात अथई छा? छो घटि तुंहिंजो बि कोन्हे, माशाअल्लाह। सफ़ा छा ॿुधायां। हाणे ॿुधा मुंहिंजो मसलो ॿुध, पोइ तुंहिंजो मसलो ॿुध। बाबा तूं ॿुधा न। यार हिते कपिड़ा खणी आयो विकिणण। हाँ। हमरा के मोह रखे ते कपिड़ा कोन्हे, पोइ मूंखे जले घर खणी वियो। घर खां पोइ वो कूतर कोन्हे मशीन, हाँ। उनमें कुतरण आयो मूंखे महीन जो। ॿियो वो छा चवंदा, पाणी पीआरियो उनखे मेन के, भैंस जंहिंखे चवंदा आहिनि। हाँ। नसवर रे हाणे थोरो बाबा न, ऐं मूंखे राति को जागो, तूं ॿुधा मूंखे। बसि इहो मसलो आहे। उनखां पोइ रोज़ अचे थो ॻोठ में, गाॾी मूंखे मिले कोन थो। तो मीडिया वारो कैमरा हले पियो तुंहिंजो, लाइव है न, लाइव पियो हले। वो मसलो हल करे ॾे न, वो गाड़ी वठराए ॾे यार। सभु करियो गुज़र रोज़ी पोइ यार, रोज़ी करण ॾे कोन थो, पोइ किॾे वञे। त पोइ हिते जो ॻोठ जो वॾेरो उन खे तव्हां चओ न। उनजो नालो न वठ मुंहिंजे अॻियां, मूंखे मिलियो उनजो गलो दॿाए उनखे। ऐं तेज़ नसवार ॿुधो आहे, बादाम खान वारो, वो मुंह में विझे उनखे गलो दॿाए मारींदो। इहो मुंहिंजो वाइदो आहे तोसां, न त पठाणी खोली वो तो फाड़ी मुझो। बस छा तोखे ई वॾेरे तुंहिंजी गाॾी फुरी आहे छा? यार उनखे 2-3 चकर दाइन ॾियो, गाॾी वठराए ॾे, वो वॾेरो ॿुधे कोन थो यार। वरी वॾेरो नालो न वठ, वरी खाराईंदे मूंखे यार। यार पोइ वॾेरे परे के हिते घटि वधि बि ॻाल्हाई पियो, पोइ मूंसां गॾु हलींदा त के वठियो हलां। वठी केॾां हलूं? टंडो मोहम्मद खान, जिते मुंहिंजो घर आहे।
यार ये कूड़ा दिलास ना दे पैरे पायो मीडिया और तो हेॾां अच त सही हेॾां अच त सही कोली दो छाए बाबा हेॾां अच 2 मिंट हेॾां अच होॾां भाऊ पियो अचे इनी भाऊ खां पुछा करियो थो भाउ अच भाऊ हल हल ये अचे पियो न ही इन खां पुछा थो करियां वालेकुम सलाम भाउ तव्हांजो नालो अता मोहम्मद यार ही पठान चए पियो त हिन ॻोठ में मुंहिंजी गाॾी बि फुरे विया आहिनि मूंखां कपिड़ा बि फुरिया अथनि सो हिन जो भला तव्हां हिनखे सुञाणो था कॾहिं तव्हां हिनखे ॾिठो आहे लाला हिनखे तव्हां सुञाणो था टोली में मिक्स टोली में मिक्स टोली में यो दो जे गाड़ी पुरे मुका ये चरो ॾिसंदो चाइना जो डुप्लीकेट थोरो ई थी वियो असांजे कैमरा खे सभु माण्हू तव्हांखे बि ॾिसनि सो छा तव्हां मतिलबु हीअ चए थो त इहो ई चेहरो आहे जंहिं मूंखां गाॾी फुरी आहे कूड़ो आहे कूड़ो असां हिते ॾिठो ई न आहे हीअ अॼु आई आहे फिराडी आहे ॿधायूं सां न तव्हां छा कंदा आहियो ऐं मिड़ई वापार कंदो आहियां छाजो वापारु माल जो वापारु यो मड़ई व्यापार है मड़ई व्यापार है सही आहे हर कंहिंखे लाला हर कंहिंखे गुज़र खपे न यार मुंहिंजी गाड़ी ते चढ़ी व्यापार कंदो यार गाड़ी ते कुंडो हा बाबा तूं न बाबा मुंहिंजी गाॾी सीधी बीठी आहे तव्हां हली ॾिसो लाला तव्हांजी गाॾी कहिड़ी हुई वही सीडी है यार मुंहिंजो बि सीडी है पोइ मूंखे लॻे थो तूं फराड करे वरी हिन ई गाॾी तो फवाइण चाहीं हिते असां हटो है ए बाबा ॻाल्हि ॿुधे न ॻाल्हि ॿुध लाला ओए लाला दोस्तो हीअ ॻोठ में असीं आयासीं असांजो इंटरव्यू तव्हां ॿुधो दोस्तो ही तव्हां हिते ॻोठ जी कुझु हालात उन्हनि माण्हुनि जा तबसरा जेके हिते जा राहूकान उन्हनि जा तव्हां तबसरा ॿुधा हाणे माशाल्लाह तव्हांखे वरी वठी हलूं था ॿिए पासे असां सां गॾु रहिजो सलाम वालेकुम दोस्तो जी त असीं हींअर हिकु ॻोठ जो दुकानु ठहियलु आहे जेको तमामु ज़बून हालत में तव्हां ॾिसी सघो था कैमरा में तव्हांखे ॾेखारींदो ऐं हिन में हिकिड़ो दोस्त अंदरि वेठल आहे जेको दुकानु हलाए थो ऐं उन खां पोइ पुछंदासीं त हिते कहिड़े हिसाब सां रेट ॾिए थो छा आहे कीअं आहे अचो मूंसां गॾु सलाम वालेकुम सलाम बाबा नालो सदाम हुसैन अच्छा ही तव्हांजो दुकानु आहे जी जी हा मुंहिंजो पंहिंजो आहे अच्छा माशाल्लाह माशाल्लाह दुकान में सामान घटि अथई सर सामान ख़तम थी वियो आहे हाणे वरी उहो थोरो आमदनी थिए त वरी वठी अचूं टंडे मां यको सामान वठंदा आहियूं गॾिजी अच्छा भला ही ॻोठ वारनि खे कीअं तव्हां रेट कहिड़े हिसाब सां लॻाईंदा आहियो खंडु तव्हां कहिड़ो रेट था हलायो हिते सर जेको ॾाॾुनि जो स्टाफ हलंदो आहे न जेको ॾाॾुनि में जेको रेट हलंदो आहे असां उहो ई ॾींदा आहियूं मतिलबु जेको ॾाढो स्टाफ आहे तव्हांजे शहर उन रेट जे हिसाब सां ॾींदा आहियो पोइ बि हिते असांजा जेके ॻोठ वारा आहिनि न त असीं शइ आणियूं था त पोइ चवंदा असांखे अञा बि 5 रुपया घटि ॾियो अरे बाबा असीं तव्हांखे ॾाढो वारे रेट ते ॾियूं था तॾहिं बि असां ॻोठ वारा मञनि कोन था पोइ छा करियूं यार अच्छा मतिलबु हिननि खे जेको मथां खां रेट अचे पियो उन खां बि घटि सामान मिले घटि मिले पोइ उन्हनि खे तव्हां चओ न त मथे तव्हां ॻाल्हायो त मथां खां रेट असांखे घटि अचे त पोइ असीं हलायूं सामान हाणे सिगरेट जो पैकेट जॾहिं असांखे 105 रुपए में पवे थो त ॻोठ वारा चवंदा असांखे 100 रुपए में ॾियो यार हाणे तव्हां पाण ॿुधायो असांजा बि ख़र्चा आहिनि असां बि तव्हां गाॾी में पेट्रोल विझूं पोइ उहे बि ख़र्चा आहिनि असांखे उहो बि त आमदनी कढणी आहे न अच्छा माशाल्लाह माशाल्लाह जो ॻोठ जो विज़िट कयो आहे ही जेके तव्हां रेती वेती ॾिसो पिया इहो एनजीओ जे तरफ़ां मिली आहे हलो दोस्त बाबा ॻाल्हि ॿुधो 5 मिंट ॻाल्हि त ॿुध कहिड़ी इमरजेंसी आहे तव्हांखे माण्हू जेके आहिनि तमामु वॾी इमरजेंसी में जेको असांजे सॾ ते बि कोन था वरनि पर कैमरामैन फोकस कजे कुझु बि करे उन माण्हू खां अॼु इंटरव्यू वठिणो आहे अच मुंहिंजे पोयां जल्दी दोस्त तव्हां कीअं फील पिया कयो माशाल्लाह हींअर सही आहे पर तव्हां सभा वॾा बेशर्म आहियो असांखे हंगणी कोन था ॾियो हिते बाबा असांजो इंटरव्यू ईअं त जेके इमरजेंसी हूंदी आहे न असीं इमरजेंसी वारे माण्हू खे किथे बि कोन छॾींदासीं छो भला छा जे करे हंगणी छो कोन था ॾियो सुकून सां ॿाराड़ी वारनि खे असांजी शर्म आहे हंगी बि पियो ऐं ॻाल्हाई बि वेठो बेशर्म था वठो तूं पोइ मथां जी बीह पोइ केॾा वञा ॻाल्हाइण में हंगणी कोन था ॾियो ए भाउ ॿुध त सही ए बाबा ॿुध त सही ए हरामी बाबा इहा अथई सिंध जी हालत जेको हमरा हुतां असांखे इंटरव्यू न ॾिनो त वाटर में त टोरो कई या धोलाणो करे भॼी वियो असांजे हथनि मां यार छा करियूं ऐं असांजो कैमरामैन बि टोरे में भरिजी चुको आहे दोस्त ॿिली हली धो किथे निकिर त वाटर मां निकिर धप कर हल